अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा शेर दिल हाणे रस बालाजी खान मथां हमलो काबिल खे आज़ाद कराईंदो। छा मंठार भी हाणे रस बालाजी खान जो दुश्मन थी पवंदो। छा रस बालाजी खान आखिरकार पंहिंजी ज़िद में अची करे राबेल सां ज़बरदस्ती शादी कंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नटड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट करण बैक हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा शेर दिल जेको आहे सारंग सां वाइदो करे छॾींदो। सारंग खे चवंदो त अगरि जेकॾहिं रस्ते ईंदे वेंदे बालाजी खान जा माण्हू न मिलिया त पोइ असां मजबूरी सां रस बालाजी खान मथां हमलो कंदासीं ऐं पोइ उन जे मथां मौत थी कड़कंदासीं। पोइ उन खे मारे जेको आहे उतारा बेल खे आज़ाद करे ईंदासीं। अगरि जेकॾहिं रस बालाजी खान बची वियो त ठीकु आहे, उतारा बेल ज़रूरु आज़ाद करे ईंदासीं। बहरहाल उन जे हवेली में ज़रूरु बाहि ॿारींदासीं। सारंग चवंदो त शेर दिल तूं सही पियो चवीं। अगरि जेकॾहिं रस बालाजी खान बि असांजे रुख चढ़ी वियो त पोइ उन जा सीनो परून करे छॾींदासीं ऐं हुतां भेण राबेल खे आज़ाद करे ईंदासीं। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मंठार जेको आहे मुंशी खे साफ़ साफ़ चई छॾींदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं पंहिंजे पीउ बालाजी खान खे वञी त मां हाणे तुंहिंजी गुलामी नथो करे सघां, छो जो मुंहिंजी गुलामी खां हाणे दिलि भरिजी वई आहे ऐं हाणे मां अव्हां जो दुश्मन आहियां। हाणे तमामु जल्द मां रस बालाजी खान खे मारे ऐं पंहिंजी दिलि जो ठार थधो कंदुसि। मुंशी चवंदो त मंठार बसि तूं ईअं न कर। अगरि जेकॾहिं तूं रस बालाजी खान खे मारींदे त पोइ तूं कंहिंजी गुलामी कंदे। मंठार चवंदो त मुंशी मां गुलामी खां तौबा कई ऐं त मां कंहिंजी बि गुलामी न कंदुसि, न ही गुलामी मूंखे पसंदि आहे। इन गुलामी जे करे मां पंहिंजी क़बर कारी कॾहिं बि न कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाजी खान जेको आहे राबेल खे साफ़ साफ़ चई छॾींदो त तुंहिंजो भलो इन में त तूं जेको आहे कुंवार वारो जोड़ो पा ऐं तूं मूंखे पसंदि कर। अगरि जेकॾहिं तूं मूंखे पसंदि न कंदे तूं कुंवार वारो जोड़ो न पातो त पोइ मां बि मजबूर सां जेको आहे तुंहिंजो घर में तबाही मचाए छॾींदुसि ऐं तुंहिंजो माउ पीउ खे मारे ऐं पोइ तोसां ज़बरदस्ती शादी कंदुसि। राबेल चवंदो त तूं भले मूंसां ज़बरदस्ती शादी कर, भला ईअं कॾहिं बि मूंसां शादी न कंदे। दोस्तों उमीद है कहानी है पसंद असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।